मथा छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां सिंध मुंहिंजी दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो सिंध मुंहिंजी अम्मा सूंह तुंहिंजी मथा छा लिखां सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं अख़लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनकलाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिक मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिक नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए। सामिन रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां आवां जो मेज़बान जाफ़र महमूद। अव्हांखे ख़बर आहे ऐं कुझु ॾींहंनि खां असां अव्हां ताईं मुख़्तलिफ़ हवालनि सां पाकिस्तान में जेको ख़ासि तौर ते सियासी मामिलो थी रहियो आहे उन बाबति आगाही ॾींदा रहिया आहियूं। हिन वक़्तु निहायती अहम मौक़ो आहे, ख़ासि तौर ते मुल्क जी सदारती इलेक्शन जो, ऐं उन बाबति असां हिकु भेरो ॿीहर तकलीफ़ ॾिनी आहे साईं दिलशाद भुट्टो सीनियर साहब ते। साईं तव्हांखे रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ते वेलकम चऊं था। सिंध जे हवाले सां अव्हां काफ़ी तज़िया कया ऐं तक़रीबन सभु जा सभु परफेक्ट विया आहिनि। ऐं हिन वक़्तु जेका मुल्क जे अंदरि आख़िरी इलेक्शन चऊं था, ख़ासि तौर ते सदारती हवाले सां ऐं मुल्क जो सदर थियणो आहे, हिन बाबति असां चाहियूं था त अव्हां जा ख़्याल वीचार ऐं तजिया ख़ासि तौर ते उहे उन्हनि सभिनी दोस्तनि ताईं, माण्हुनि ताईं, भेनरुनि ताईं पहुचनि जेके पूरी दुनिया जे अंदरि अव्हां जो इहा आवाज़ ॿुधनि पिया। अव्हां छा सम्झो था त हिन वक़्तु टे धुरियूं थी साम्हूं आहिनि, हिकु पाकिस्तान तहरीक इंसाफ़ ऐं ॿिए तरफ़ पाकिस्तान पीपल्स पार्टी ऐं टे तरफ़ नवाज़ लीग ऐं उनजा कुझु अलायंस। हालांकि नवाज़ लीग ऐं उन्हनि जा जेके अलायंस आहिनि उन्हनि में पाकिस्तान पीपल्स पार्टी बि शामिल हुई ऐं शायदि चवनि था त अञा बि असां शामिल आहियूं, पर ही जेको मोर्को आहे ख़ासि तौर ते सदारती इलेक्शन जो, इनखे थोरो हू डिफरेंट सियासत जे हवाले सां पीपल्स पार्टी जी क़यादत ऐं नवाज़ लीग ऐं संदसि अलायंस ॿिए नुक़्ते नज़र सां ॾिसनि था। अव्हां इन सॼे माहौल खे कीअं पंहिंजे तर्जुमे में पेश कंदा? महिरबानी जाफ़र साईं। सूरत हाल कुझु ईअं आहे त जेके नेशनल असेंबली में प्राइम मिनिस्टर जी ऐं स्पीकर जी चूंड थी, उन में पीपल्स पार्टी हिसो न वरितो, अपोजिशन वधण जे बावजूद शहबाज शरीफ जो वोट न ॾिनो। हालांकि पीपल्स पार्टी जो वोट अपोजिशन में हुजण जे करे शहबाज शरीफ जो वरितो। मजमूई सूरत हाल इहा बि थी त इमरान 176 वोट कया, हुनजे स्पीकर बि 176 वोट कया। मेज़ाती नेशनल असेंबली में हिन वक़्तु हुक्मरान दौर इमरान खान जी पीटी आहे। ऐं हुन में जेके इत्तेहादी कुवतूं असांखे नज़र आहिनि, इमरान खान सां वॾियूं कुवतूं त कोन, नंढा नंढा ग्रुप आहे, हुन में कुझु आज़ाद उम्मीदवार, 4 आज़ाद उम्मीदवार जंहिं हिसो न वरितो 15 मां, बाक़ी ॿियनि आज़ाद उम्मीदवारनि वोट कयो।
ऐं बलूचिस्तान अवामी पार्टी जी जेका बलूचिस्तान जी सभ खां वॾी पार्टी आहे ऐं हिन महिल हुकूमत बलूचिस्तान में न ठाही आहे, पंहिंजी मेजॉरिटी साबित करे चुकी आहे बलूचिस्तान जे अंदरि। ऐं बलूचिस्तान सदारती चूंडुनि में काई अहम आहे, हिन ते ॻाल्हाईंदासीं असां कीअं अहम आहे। उन खां पोइ बलूचिस्तान अवामी पार्टी हुई, MPN हुई, मुस्लिम लीग काफ हुई ऐं तव्हांजो शेख रशीद हुनजी पिणु हिकिड़ी सीट आहे। ये मेजर इतिहादी आहे। उन खां पोइ तव्हांजो BNP महगल साहब अख्तर महगल उहो बि हुक्मरान सां गॾु हो। अपोजिशन वटि सिर्फ़ु MNA हुई, जमायत इस्लामी जो हिकिड़ो ई वोट आहे, MNA हुई ऐं पीपुल्स पार्टी अलॻि थी वई ऐं उन्हनि जा पंहिंजा वोट आहे नवाज़। इहा सूरत हाल असांखे नेशनल असेंबली जे अंदरि जेकी वज़ीर आज़म जी इलेक्शन में असांजी इहा सूरत हाल नज़र आई। उन खां पोइ वरी प्राउंशल चूंडूं थियूं वज़ीर आला जूं, हुन में बलूचिस्तान जे अंदरि जेका PTI जी इत्तेहादी दौरा बलूचिस्तान अवामी पार्टी में हुकूमत ठाही मेजॉरिटीअ में। पंजाब जे अंदरि बि PTI मेजॉरिटी वोट खणी वई, हुन हुकूमत ठाही ऐं सिंध जे अंदरि पीपुल्स पार्टीअ जी मेजॉरिटी हुई, पीपुल्स पार्टी हुकूमत ठाही। खैबर पख्तूनख्वा में PTI जी पंहिंजी मेजॉरिटी हुई, हुन हुकूमत ठाही। टिनि सूबनि जे अंदरि, टिनि सूबनि में त PTI जी पंहिंजी हुकूमत आहे, टे सूबनि में जी इत्तेहादी धुर जी हुकूमत आहे। हिकिड़ो सूबो आहे सिंध जंहिंमें पीपुल्स पार्टी हुकूमत आहे जेका फ़िलहाल अपोजिशन में। इहा आहे मजमूई सूरत हाल जेका असांखे नज़र अचे थी। पर हाणे जेका सदारती इलेक्शन थींदी आहे, उन सदारती इलेक्शन में सूरत हाल ॿी बीहंदी आहे। सूरत हाल ईअं बीहंदी आहे त सभिनी प्राउंशल असेंबली खे इक्वल वोट्स हूंदा आहिनि सदर खे चूंडण जे लाइ। हाणे इक्वल वोट्स असां कीअं कैलकुलेट कयूं, कहिड़ी फॉर्मूला रखूं? आइन चए थो सभिनी प्राउंशल असेंबली खे इक्वल वोट्स हिकु हेठा। वरी मेंबर केतिरा बि हुजनि, पर उहे जेके मेंबर वोट कास्ट कंदा उहे हुन हिसाब सां डिवाइड थींदा। हर असेंबली जा वोट इक्वल बीहंदा। उहा नंढी असेंबली हुजे या वॾी, वरी पंजाब हुजे या बलूचिस्तान, हेॾी असेंबलियुनि जा वोट इक्वल थींदा। हाणे हुनजी फार्मूला इहा थींदी आहे, नंढे में नंढो सूबो बलूचिस्तान आहे, उनजूं सीट्स ॾिसणी पवंदी रखे थी। बलूचिस्तान जूं कुल सीट्स आहिनि 65। उनजे करे जेकॾहिं बलूचिस्तान वटि 65 सीट्स आहिनि त असां इहो तसवुरु कंदासीं त पंजाब वटि बि 65 सीट्स आहिनि, सिंध वटि बि, KPC वटि बि। उन्हनि जा कुल वोट 65 खां मथे न वञणु खपनि, बराबरि वोट। हाणे हुनखे कीअं डिवाइड कंदा आहिनि, उनजी फार्मूला कुझु इन तरह आहे त 65 खे 65 सां डिवाइड कंदासीं बलूचिस्तान जी सीट्स खे त हिकु जवाबु ईंदो। माना बलूचिस्तान जे हिकु मेंबर वटि सदर खे चूंडण लाइ हिकु पूरो वोट आहे। माना जेतिरा वोट बलूचिस्तान जा मेंबर ॾींदा उहो पूरो हिकु वोट काउंट थींदो। इन करे बलूचिस्तान असेंबली सदारती चूंडुनि में अहमियत थी रखी, छो जो हर मेंबर वटि हिकिड़ो वोट आहे ऐं मेजॉरिटी हिन वटि हुक्मरान धुर वटि। इन करे हुक्मरान धुर जा वोट वधीक रहंदा बलूचिस्तान असेंबली में, जेके PTI जे नामज़द सदर खे ॾींदा। सूरत हाल इहा आहे त खैबर पख्तूनख्वा जूं बलूचिस्तान जूं 50 सीटूं, उन करे 65 जे हिसाब सां हर मेंबर खे हिकु वोट आहे। खैबर पख्तूनख्वा वटि 124 सीटूं आहिनि, उन करे हर मेंबर वटि 5.24, माना घणे घटि अधु वोट आहे। अधु वोट खां कुझु वधीक कैलकुलेशन में अधु वोट खां कुझु सवाइ, माना 5.24 काउंट थींदो हुननि जो वोट। हिन महिल जेके मेंबर आहिनि खैबर, आवाज़ सही थो अचे न? हा सही।
बिल्कुलु हिन वटि जेके खैबर पख्तूनख्वा जा मेंबर आहिनि जेके चूंड 124 जो कुल सीटूं आहिनि पर जेके चूंडियल मेंबर हिन महिल असेंबली अंदरि वेठा आहिनि उहे 112 ऐं बलूचिस्तान असेंबली में जेके मेंबर वेठा आहिनि उहे 61 माना बलूचिस्तान असेंबली वटि वोट त 65 आहिनि पर कास्ट 61 थी आहे मेंबर 61 आहिनि अहिड़े नमूने सां खैबर पख्तूनख्वा वक़्तु 124 कुल सीटूं आहिनि पर हुन वटि हिन जेका पोजीशन आहे 112 सीटूं 112 मेंबर असेंबली अंदरि वेठा आहिनि ॿियूं सीट ख़ाली आहिनि माना 112 मेंबर वोट कास्ट कंदा ऐं उन्हनि जा वोट 0.524 जे हिसाब सां कुल 58 वोट थींदा खैबर पख्तूनख्वा जा 58 वोट थींदा बलूचिस्तान असेंबली जा 61 वोट थींदा ऐं खैबर पख्तूनख्वा जा वोट इन जे करे आम आहिनि जो उहो हिकु वोट अधु वोट जे बराबरि आहे माना 2 वोट हिकु वोट जे बराबरि थी वेंदा उते बि PTI खे मेजॉरिटी हासिल आहे खैबर पख्तूनख्वा में बि ॿई असेंबलियूं जिन जे वोट जी अहमियत वधीक आहे सदारती इंतखाब में जिन जो हिकिड़ो वोट जेको आहे उहो सिंध ऐं पंजाब असेंबलीअ खां वधीक भारी वोट हूंदो इन्हनि ॿिन्ही असेंबलियुनि जी मेजॉरिटी PTI वटि हाणे हुन खां पोइ चऊं था पिया असां सिंध असेंबलीअ ते सिंध असेंबलीअ वटि आहिनि 168 कुल सीटूं जिन मां 160 मेंबर मौजूद आहिनि असेंबली में 2 सीटूं ख़ाली माना 160 मेंबर वोट कास्ट कंदा पर 65 सीटुनि खे जॾहिं असां 168 सीटुनि सां डिवाइड कयो आहे त फी वोट रेशो जेको असांखे मिलियो आहे उहो 0.38 चइजंदा माना 2 वोट जॾहिं कास्ट थियनि तॾहिं हिकु वोट थी वेंदो बलूचिस्तान असेंबली जो हिकु मेंबर हिकु वोट हक़ रखे थो KPK जो हिकु मेंबर अधु वोट जो माना 2 मेंबर मिलनि हिकु वोट पूरो थींदो पर सिंध असेंबली में जॾहिं 3 मेंबर मिलनि तॾहिं हिकु वोट पूरो जेतोणीकि पीपल्स पार्टी खे सॼी असेंबली में मेजॉरिटी आहे पर उनजी मेजॉरिटी इन जे करे बेराउंड थी वञे छो त KPG ऐं बलूचिस्तान जा वोट उन्हनि खे भारी था पवनि उन्हनि खे हिकु वोट ठाहिण लाइ 3 मेंबरनि जी ज़रूरत पवंदी जेका आहे पीपल्स पार्टी हिन खां पोइ सूरत हाल इहा आहे त पंजाब असेंबलीअ में पोजीशन ईअं आहे त पंजाब असेंबलीअ जूं कुल सीटूं 370 मां हिन महिल मेंबर जेके अवेलेबल 358 ख़ाली हाणे 365 सीटुनि 65 वोटनि खे जॾहिं 370 खां वधियूं था त पंजाब जो हर मेंबर वटि 1.76 वोट आहे माना हिकु वोट ठाहिण लाइ पंजाब जा घटि में घटि 9 मेंबर 8 मेंबर गॾिजनि तॾहिं हिकु वोट ठहे हाणे इहा सूरत हाल आहे त पंजाब जा कुल वोट थींदा 63 मेंबर आहिनि 370 मां इहे सीटूं ख़ाली पयूं उहे जॾहिं कुल वोट कास्ट कंदा तॾहिं 63 बीहंदा उन्हनि जा सिंध जे कॾहिं कुल वोट कास्ट कंदी तॾहिं 64 बीहंदा हूंदा जॾहिं मेंबर खुटल आहिनि बलूचिस्तान 61 वोट कास्ट करे सघंदो आहे KPK 58 वोट कास्ट करे सघंदी सभ खां घटि वोट पंजाब जो आहे जंहिंखे 7-8 मेंबर गॾाइणा पवंदा या 9 मेंबर तॾहिं हुनजो हिकिड़ो वोट पंहिंजो सदा थी पर हुते बि पंजाब में नवाज़ लीग खे करे घटि 50-50 जी हैसियत हासिल आहे पर मेजॉरिटी वरी PTI वटां हुकूमत हिनजी आहे माना पंजाब जेकॾहिं पंहिंजा सभु मेंबर बि यूज़ करे त 63 सीटुनि मां जेकॾहिं 30 सीटूं बि खणे तॾहिं बि 33 सीटूं वरी बि PTI वरी बि हुनजी भारी अक्सर जेका आहे PTI जी बाक़ी हाणे असुल फैसला कुल हैसियत आहे उहा आहे सेनेट जी नेशनल असेंबली सेनेट ऐं नेशनल असेंबली हर मेंबर वटि हिकु वोट आहे सेनेट जूं 102 सीटूं ऐं नेशनल असेंबलीअ में 342 सीटूं पर ॿियूं ख़ाली पयूं 330 मेंबर हिन महिल मौजूद आहिनि जिन अलॻि कयो आहे
कुझु इमरान खान जूं सीटूं हुन छॾियूं, कुझु ॿियनि जूं सीटूं हुननि छॾियूं, 2-3 सीटुनि ते इलेक्शन न थी सघी, त मजमूई तौर 12 सीटूं नेशनल असेंबलीअ जूं ख़ाली आहिनि। 330 वोट नेशनल असेंबलीअ जा आहिनि, 102 वोट आहिनि सेनेट जा। इहे मिलाए थियनि था 332 वोट। 332 वोटनि खां पोइ प्रोविंशियल असेंबलीज़ हूअं त 65 वोट आहिनि, पर मेंबर घटि आहिनि, हिन करे कंहिं वटि 58 आहिनि, कंहिं वटि। इहे जॾहिं कुल जोड़ कजनि था त सॼो टोटल प्रोविंशियल असेंबलीअ जो, नेशनल असेंबलीअ जो ऐं सेनेट जो कुल टोटल जो बि 679। हाणे 679 में असां पार्टी पोजीशन ॾिसूं त छा 679 में जेका पार्टी पोजीशन जी बी सभु पार्टी पोजीशन हिन रीति आहे त नेशनल असेंबलीअ जूं 151 वोट नेशनल असेंबली जा पीटीआई वटि ऐं 15 वोट सेनेट जा पीटीआई वटि। नवाज़ शरीफ वटि 81 वोट नेशनल असेंबलीअ जा आहिनि ऐं 33 वोट सेनेट जा आहिनि। ठीकु है जी। पंजाब असेंबली में 162 सीटूं नवाज शरीफ वटि आहिनि त 175 सीटूं पीटीआई वटि। सिंध असेंबलीअ में 30 सीटूं पीटीआई वटि, नवाज शरीफ वटि हिकिड़ी बि कोन्हे, पीपल्स पार्टी 97। वेस्टर्न असेंबलीअ में पीपल्स पार्टी जी 54 सीटूं आहिनि, सेनेट में 20 सीटूं आहिनि, सिंध में 97 सीटूं आहिनि, पंजाब में 7 सीटूं आहिनि। खैबर पख्तूनख्वा में पीपल्स पार्टी 5 सीटूं कयूं आहिनि, पीटीआई बलूचिस्तान में 7 सीटूं कयूं आहिनि, खैबर पख्तूनख्वा में 77 सीटूं कयूं आहिनि। हाणे इहे जॾहिं सभु अंग कर मिलायूं था सीटूं त पंहिंजी जाइ ते, पर जा जेके वोट्स ठहनि था पिया, सूबनि जा वोट पॉइंट जे हिसाब सां ठहनि, लेकिन पंजाब जो वोट 1.76 आहे। 1.76 जो मतिलबु आहे त 0.2 भी कोन्हे हिकु मेंबर वटि, 5 मेंबर मिलाइजनि त 6-7 मेंबर मिलनि तॾहिं इहो कमु। हाणे सूरत हाल इहा आहे, इन्हनि जा जॾहिं असां कैलकुलेशन कयूं था 151 ऐं 15 वोट मिलंदा, हिकु वोट आहे, जेतिरा नेशनल असेंबली मेंबर ओतिरा वोट काउंट न जेतिरा 15 151 सेनेट जा 15 नेशनल असेंबली 151 जा वोट काउंट थींदा। पंजाब जा 175 वोट उन जो रेशो घटिजी वेंदो, सिंध असेंबली जे ॿियनि जो रेशो बि घटिजी वेंदो, बलूचिस्तान जा 27 मिलंदो, केपी जा 27। हाणे इहा सूरत हाल आहे त पीटीआई खे जेके कुल वोट मिलनि था पिया चइनि सूबनि मां ऐं नेशनल असेंबली सेनेट जा मिलाए कुल वोट 256 था मिलनि। इंतखाबल आहे पीटीआई वटि 256 वोट चइनि सूबनि मां नेशनल असेंबली सेनेट मां कुल वोट मिलाए 256। अहिड़े नमूने पाकिस्तान मुस्लिम लीग यून वटि चइनि सूबनि मां क़ौमी असेंबली ऐं सेनेट खे मिलाए 147 वोट आहिनि। पाकिस्तान पीपल्स पार्टी वटि चइनि सूबनि मां ऐं क़ौमी असेंबली ऐं सेनेट खे मिलाए 115 वोट आहिनि। एमपी में 20 वोट आहिनि, एमएन में 38 वोट आहिनि। बलूचिस्तान आवामी पार्टी वटि 32 वोट आहिनि। पाकिस्तान मुस्लिम लीग काफ वटि 5 वोट आहिनि। सीडीए वटि 9 वोट आहिनि। इंडिपेंडेंट 15 आहिनि। इहे मोस्टली वेंदा पीटीआई जे तरफ़ ऐं बीएनपी वटि बि 15 वोट आहिनि। बलूचिस्तान आवामी पार्टी वटि 32 वोट आहिनि। उन वटि बेनिफिट जो आहे त बलूचिस्तान में सीटें आहिनि, इन करे बलूचिस्तान आवामी पार्टी वटि 32 वोट आहिनि। बीएनपी वटि 15 वोट आहिनि। हाणे सूरत हाल इहा थी बीहे मिलाए जुलाए त सभु जॾहिं वोट ॻणजनि था 147 115 ऐं एमएनए जा 38, उन खां पोइ 15
एन पी और 10 सीटूं आहिनि जेका अपोजिशन में वेठी आहे, हुन खां पोइ ॿिया नेशनल पार्टी और 5 वोट थींदा, सरदार थींदा, 10 वोट एन पी थींदा, ॿिया बि रेसी जेकॾहिं मिलाए चलाए जॉइंट अपोजिशन जेकॾहिं बीहे थी पीपुल्स पार्टी जी नवाज़ लीग सां जेकॾहिं गॾु बीहे, हिन महिल नथी बीहे, छो पीपुल्स पार्टी एज़ हसन खे नामज़द कयो आहे ऐं हुननि जेको आहे बाक़ी जेका अपोजिशन आहे गॾियल उन्हनि फज़ल रहमान नामज़द किया सरदार पीपल पीपुल्स पार्टी खां अलावा बाक़ी जेका जॉइंट अपोजिशन, जॾहिं त पीटीआई जो उम्मीदवार आरिफ हुई आहे कराची ऐं हीअ आहे सूरत हाल त 3 सरदार जे उम्मीदवार आहिनि, वोट कुल वोट था थियनि 4 सूबाई असेंबलियुनि, क़ौमी असेंबली ऐं सेनेट जा कुल सरदार थी वोट, हू न सीटुनि वारा न, सरदार थी वोट 679 में जेकॾहिं इहे वोट विराइजी था वञनि त पीटीआई वटि जेके पंहिंजे इत्तेहादनि खे मिलाए, जेके इत्तेहादी कोर्टूं खे उन्हनि सभिनी खे मिलाए 359 लॻभॻि वोट बीहनि था पिया पीटीआई वटि, ऐं जेकॾहिं ही सभु पाण में मिली वञनि, पीपुल्स पार्टी बि हिननि सां गॾु मिली वञे त 320 वोट थींदा अपोजिशन जा, पर ही पीपुल्स पार्टी नथी वञे 115 वोट नवाज़ लीग जे इत्तेहाद मां कटे छॾिजनि त पोइ वञी उन वटि बचंदा 215 वोट, 205 वोट। इहा आहे सूरत आहे। जेकॾहिं 3 सरदार के उम्मीदवार बीहनि था त नवाज़ लीग जे उम्मीदवार खे या मौलाना फज़ल रहमान खे, जेको नवाज़ लीग एन सी बी गॾियल उम्मीदवार आहे, हुनखे 205 या 210 वोट वधि मिलंदा ऐं पीपुल्स पार्टी जे उम्मीदवार खे 115 जेके वोट आहिनि पीपुल्स पार्टी जा उहे हुनखे मिलंदा, जॾहिं त पीटीआई जे उम्मीदवार खे घटि में घटि 359 न बि मिलनि त 350 था ज़हन में रखो, 9 वोट माइनस था कयूं, हलो 359 मां 9 वोट बि असां माइनस था कयूं, कुझु आज़ाद उम्मीदवार ॾियनि कुझु न ॾियनि, 350 वोट फ़िलहाल हू एक्सपेक्ट था कयो। ही जेकॾहिं सभु गॾिजी वञनि तॾहिं बि 320 वोट थींदा, पोइ बि जेका आहे 3 वोटनि जी अक्सरियत पीटीआई वटि, पर जेकॾहिं ही अलॻि अलॻि उम्मीदवार बीहारनि था, एज़ाज़ हसन अलॻि बीहारे अलॻि थो बीहे, मौलाना फज़ल रहमान नवाज़ लीग एनएम जे तरफ़ां ते बीहे ऐं एज़ाज़ हसन पीपुल्स पार्टी जे तरफ़ां ते बीहे, आरिफ अलवी 3 उम्मीदवार थिया त पोइ त अञा मार्जन जेको आहे सो पीटीआई वॾे मार्जन सां असांजी सदर चूंडाईंदी ऐं हिननि जा अपोजिशन जा वोट विराइजी वेंदा, या जे गॾिजी वञनि तॾहिं बि भारी असरत आरिफ अलवी जी आहे, पीटीआई जे उम्मीदवार जी आहे, हुनखे सूरत हाल इहा थी लॻे सदारती चूंडुनि में आरिफ अलवीअ जे खटण जा वाज़े इम्कान मौजूदु आहिनि ऐं पीटीआई जो नामज़द थियल सदारती उम्मीदवार हिननि चूंडुनि में घटि में घटि 5-3 सीटुनि जे मार्जन सां खटी ईंदो, मुखी वेंदासीं। इहा मजली सूरत हाल आहे त इमरान ख़ान पंहिंजी मर्ज़ीअ जो। बाक़ी रहियो सवाल त पीपुल्स पार्टी ऐं अपोजिशन पाण में गॾु आहे या न गॾु आहे, एजेंसीज़ गेम तॾहिं कंदियूं, एजेंसीज़ जी त कोशिशि इहा हूंदी त पीपुल्स पार्टी नवाज़ लीग सां गॾु न वधे, हुनखे सघ न मिले, इस्लामाबाद में जुड़े असेंबली जे अंदरि, पर असेंबलियूं एजेंसियूं उन वक़्तु रोल अदा कंदियूं आहिनि जॾहिं 20-19 हुजे, आरिफ अलवीअ खे हाराइण जो इम्कान, हुनजे करे जेकॾहिं ही सभु गॾिजी वञनि था तॾहिं आरिफ अलवीअ खे शिकस्त ॾियणु मुश्किल थी नज़र अचे, हुनजे बावजूद बि इम्कान रखी सघिजे त एजेंसी ज़रदारीअ खे या पीपुल्स पार्टीअ खे ऐं नवाज़ लीग खे गॾु वेहण न ॾियनि,
लेकिन ये जज नथा वेहनि त हिकिड़ो बेनिफिट आहे नवाज़ लीग खे त फज़ल रहमान सरदार चूमन द्वारा फज़ल रहमान जा पंहिंजा बि तालुका अथनि जरदारी साहिब सां मिलंदो हुन खे असरअंदाज़ करण जी कोशिशि कंदो पीपल्स पार्टी जी पुराणी क़यादत खे असरअंदाज़ करण जी हिमायत मुमकिन आहे हिमायत वठी वञे पर जेकॾहिं हिमायत नथो वठी सघे एजेंसी जो रोल भारी थो रहे ऐं हिमायत नथो वठी सघे त पोइ त टे सरदार चूमन जा थींदा आहिनि वोट घुराइजी वेंदा ऐं आर्टिकल जे खटण जा इम्कान तमामु घणा वधी वेंदा पर जे गॾु वेहनि था तॾहिं त भारी पोज़ीशन लॻे पई हुनखे खटण जा वधीक इम्कान आहिनि। तव्हांजी वॾी महिरबानी साईं। तव्हांजी बि वॾी महिरबानी साईं। तमामु ज़बरदस्त तव्हां तर्जुमो कयो आहे ऐं फैक्ट फिगर जेके सभिनी पार्टियुनि जूं आहिनि ऐं जेको फार्मूलो आहे सदारती इलेक्शन जे हवाले सां उन बाबति तव्हां असांजनि सामिन खे जेके पूरे दुनिया जे अंदरि अवांजो आवाज़ ॿुधनि पिया उन्हनि ॿुधो ऐं हंडायो हूंदो। असां कोशिशि कंदासीं त हीअ जेका इलेक्शन सदारती आहे 4 तारीख़ ताईं थियण वञे पई तंहिं करे इन दौरान बि जेकॾहिं का नई ताज़ी सूरताल हूंदी त यकीनन अवां मदद ऐं तजो ज़रूरु वठंदासीं। सामिन साईं दिलशाद भुट्टो सीनियर साहिब जा ही ख़्याल वीचार ऐं ज़बरदस्त तजो अवां ॿुधो। असांखे उमेद आहे त अवां जा ख़्याल ऐं वीचार असां ताईं ज़रूरु पहुचंदा ऐं ख़ासि तौर ते साईं जेको तजो पेश कयो आहे असां चाहियूं था त 4 तारीख़ खां अॻु बि जेकॾहिं अवां के राया ॾियणु चाहियो त असां उन्हनि खे बि पंहिंजनि नंढनि प्रोग्रामनि में ज़रूरु शामिल कंदासीं। जाफ़र मेमण खे हैदराबाद मां इजाज़त ॾींदा ऐं ॿुधंदा रहंदा रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। दुनिया जो पहिरियों सिंधी वेब रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंधी कम्युनिटीअ जो क़ौमी समाजी ऐं सक़ाफ़ती तर्जुमान जी हैसियत में कमु करे रहियो आहे। मुख़्तलिफ़ प्रोग्राम ऐं लोक मौसीक़ी वसीले दुनिया जे सिंधियुनि खे हिक लड़ीअ में पोइण जी कोशिश करे रहियो आहे। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन खे सिंधी वॾे अंग में ॿुधी रहिया आहिनि। रेडियो खे अञा वधीक बहितर प्रोग्रामनि में मुस्तक़िल बुनियादनि ते हलाइण लाइ सिंधी कम्युनिटी पारां माली सहकार जी ज़रूरत आहे। सिंधियुनि जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन कारोबारी न पर निज सिंधी कम्युनिटी बेस्ड रेडियो आहे। माली सहकार लाइ बैंक अकाउंट जा तफ़सील रेडियो जी वेबसाइट ते मौजूद आहिनि। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन